श्रीमती सुंदरी उतमचंदाणीअ जी कहाणी यादि जे सुनसान महल मां पढ़ी रही आहे चांदनी आहूजा। हीअ कहाणी असां हुन जे आखाणियुनि जे मजमूए मुल्क ते मनाए मां खई आहे। सुंदरी उतमचंदाणीअ जूं कहाणियूं तव्हीं पढ़ी सघो था, ॿुधी सघो था हुन जे वेबसाइट sundariuttam.com तां। याद जे सुनसान महल मां। कहिड़ो हो सो गीत? लफ़्ज़ त यादि नथा अचनि, मतिलबु हिन तरह हो। दिलि उन्हनि वांदकाईअ वारनि ॾींहंनि ऐं रातियुनि खे वरी वरी पई ॻोल्हे, जॾहिं सियारे जी नरम असाखिणियुनि में अङण में वेठा हूंदा हुआसीं। कॾहिं ऊन्हारे जी गर्मियुनि में, जॾहिं थधीरीअ हीर जो झूटो थिए लॻो, असीं थधियुनि ऐं अछियुनि चादरुनि हेठां सुतल राति जो देर ताईं तारा ॻणींदा रहंदा हुआसीं। नंढपण जे अहिड़े वांदकाईअ वारे समय जो वीचार ईंदे ई यादि अची वई मुंहिंजी ॿालपण जी सहेली हरी। गॾु स्कूल वेंदियूं हुयूंसीं, गॾु मोटंदियूं हुयूंसीं। हरी महीने खां बीमार हुई, स्कूल न हली हुई। हिकु ॾींहुं मां स्कूल मां मोटियसि त अमीअ चयो, मुई वञी ॾिसी आ, हरी अॼु मरी वई आहे। तूं संदसि घर में अंदरि न वञिजे, हरीअ खे ख़राबु बीमारी हुई, उन जे अॻियां न वञिबो आहे। इहो सभु अमी यकसाई चई वई, पर जा ॻाल्हि मूंखे सम्झ में न पई आई सा हुई हरी मरी कीअं वई। किताब रखी मथे वञी कटहरे वटि बीठसि। हरी खट ते सुम्हियल हुई, हितां ई बीठे हर रोज़ खेसि सॾु कंदी हुअसि। उहा किताब खणी डुकंदी ईंदी हुई, पर अॼु उहा खट तां उथी की न, कीअं एॾो रुसी पई मूंसां। संदसि मासी परते बीठी हुई, भाउ बि परते बीठो हो। भेण त शायदि रंधिणे में हुई, पर कंहिं बि रुनो की न थे। माठ जी मर्दनी छायल हुई। ईअं छो? पर हरी छो मरी वई? छो मरी वई मुंहिंजी साहेड़ी हरी? मां सुॾकंदे फिराक जी परीअ सां अखियूं उघंदे हेठि लही आयसि। वॾी अम्मा शायदि अमीअ खे ॿुधाए रही हुई, लीले मां जूं भले ॿियूं बि धीअर आहिनि, पर हरीअ जेका मां जे मरण ताईं शेवा कई, सा ॿी कंहिं बि धीउ कान कई। मां कुंड में बीठे फिराक सां अखियूं उघी रही हुअसि। अमीअ विहाणनि जूं छऊं पे लाथियूं। अम्मा खे चयाईं, न्याणीअ खे उन मां जी शेवा ई त निहोरे नियो। डॉक्टर वरी वरी सभिनीनि खे चई वेंदो हो त माउ खे विचरंदड़ बीमारी अथव, तव्हीं उन जे कपिड़े खे बि न छुइजो। अम्मा ॻाल्हि जो भोग पाईंदे चयो, हरी त रोज़ माउ जा कपिड़ा खणी वञी नल हेठां धोइण वेहंदी हुई। रंगे जा रंग बि कहिड़ा चइजनि। न्याणीअ खे एॾी शेवा जो फल बि इहो मिलियो जो न माणियाई न चोरियाई, वञी संदसि चरणनि में सुखी थी। मूं सुॾकनि खे दॿाइण लाइ फिराक जी भरीअ जो केॾो टुकुर वात में दॿाए छॾियो हो, पर अम्मा जी हिन ॻाल्हि ते इहो दॿियल टुकुर त वात मां निकिरी आयो, पर हिकु ओकारो बि सभिनी खे छिड़काए वियो। अमीअ अची मूंखे भाकर पाती, पुट रोइबो न आहे, पाण प्रार्थना कर त हरीअ सुठीअ छोकिरीअ खे छल स्वर्ग में आस्थान मिले। हरी बराबरि सुठी हुई। सियारे में टपैरीअ जो भुॻड़नि जी भरी भरे अॻियां रखी वेठा छहुनि चादरुनि ते कश्मीरी या कुंडीअ जा गुल भरींदा हुआसीं।
हरीअ जो भर्त अहिड़ो हूंदो हो जहिड़ो छापो। ऊन्हारे जी गरम रातियुनि में चोट ते वञी सुम्हंदियूं हुयूंसीं। वॾो शाही चोट, मथां तारनि भरियो आसमान। तारनि जूं कहाणियूं त खुटण जहिड़ियूं की न हूंदियूं हुयूं। कहिड़ा कहिड़ा चङा माण्हू, कहिड़ा कहिड़ा मिट माइट गुज़ारे विया। उन्हनि जा नाला खणी चवंदा हुआसीं, फलाणो हू तारो हूंदो, फलाणो हू तारो हूंदो। ओचितो को पुछड़ तारो किरंदो नज़र आयो त क्रूंडरियूं थी चवंदा हुआसीं, बाबा ही ॾाढो किनो सोण आहे, को माण्हू मरण वारो आहे। कहिड़ो आहे ही मरण जो डपु। गॾिजी चवंदियूं हुयूंसीं, भॻवान अॼु कंहिंखे बि न मारिजांइ। हिकु ॾींहुं बरसाति जे पाणीअ में भिॼंदे स्कूल मां मोटी रहियूं हुयूंसीं त हरीअ चयो, कल्ह खां मुंहिंजी माउ बीमार थी पई आहे। चवंदे चवंदे संदसि आवाज़ बि गगो थी वियो। मूं संदसि रस्तो रोके दिलि ते हथु फेराए चयो, न रो हरी, गुरू बाबा खे चओ जल्दी छुटाए छॾींदसि। मां रोज़ चंड खे ईअं चवंदी हुअसि, चंड अमीअ खे छुटाए। त अमी उथे नचे टुपे त मुंहिंजी मां चाक थी वई। त मां वरी गुरूअ खे छो चवां, मां बि चंड खे चवंदसि। पर मुंहिंजी माउ खे त मूं ई बीमार कयो आहे। मूं लिकाए लिखाए खेसि तेल जी अंबड़ी खाराई, मिर्चाई गांठिया खाराया। चरी ईअं छो कयो तो? हरीअ जी अखियुनि मां नीर जी धारा ज़ारी थी वई। हरीअ छो कयो हो ईअं? इहो अम्मा वॾीअ जी ॻाल्हियुनि मंझां मां ख़ुदि ई सम्झी वई हुअसि। ॿ चारि ॾींहं अॻु अम्मा वॾीअ चयो, हरीअ वेचारीअ जे नसीब में मानीअ टुकुर बि कोन्हे। न्याणी स्कूल मां अची अंबड़ीअ सां डबल रोटी खाई वेई। चयोमांसि, चलण चुकी, मानीअ 2 फुल्का नथी पचाए खाई? त छोरी रंधिणे मां अटे जो दॿो खणी आई, अची ॾेखारियईं। सॼो दॿो उॻियो पियो हो। अम्मा जी इहा ॻाल्हि ॿुधी मां ज़ोरीअ ज़ोरीअ हरीअ खे पंहिंजे घर वठी आयसि। पर अमीअ उहा जे निहार विधी मूं ते जो असुल गुनहगार बि सम्झमि पाण खे। हरीअ बि उहा निहार ॾिठी। कन वटि चयाईं, मूंखे डपु थो लॻे, मां बाबा वञा थी घर। मूं संदल ते खाधो पे खाधो। अमीअ जी निहार में हाणे नरमी हुई। चयाईं, हरीअ खे पाण सां कॾहिं न वठी अचजि। छो पुछण जी हिमत कान थी, पर गिटी हथ में ऐं मूं अमीअ ॾे शायदि सॼे सुवाल जी निशानी बणिजी पई हुअसि मां। अमीअ कंध हेठि करे चयो, ग़रीबनि जो पेट भॻवान बि न भरे सघे, सो असीं कहिड़े बाग़ जी मूरी आहियूं। बाल हृदय में सुॾको दॿिजी वियो। अम्मा वॾी थोरो ई परे वेठे खाधो। चयाईं, सिधो नथी ॿुधाईं धीउ खे त हरीअ जी माउ खे किनी बीमारी आहे। उन जे घर जो को बि माण्हू बीमारीअ खे खणी ईंदो आहे घर में। 2 ॾींहंनि खां पोइ अम्मा वॾी असांजी माउ मरी वई। हीउ हरीअ जो भाउ हो। ईअं पिए लॻो माउ शायदि ॿिए कंहिंजी मई हुई। ॾाढो पकीअ दिलि वारो हो, रुनाई असुल की न पिए। अम्मा वॾी जॾहिं सर तां थी मोटी त हेठि ॾाकण वटि बीठे अमीअ खे सॾु करे चयाईं, जल्दी पाणी टहिकाए वठि त कपिड़ा ॿोरियां। मां थधे पाणीअ में ई मेट लेप मले थी अचां। राति जो चंड निकितो त ॾाढो गोमाटियल हो। वरी वरी को बादल मथसि अची वियो, पर चंड बि ॿार जे अख मथां लुड़कियल वारनि जे चङ जियां उनखे हटाए थे छॾियो। हरीअ जी माउ मरी वई। इहो जुमिलो वरी वरी मुंहिंजे बाल हृदय में ककड़नि जी गजगोर थी
घिटियुनि गोॿनि में माण्हुनि ऐं जानवरनि जे डुकण भॼण जी हालत जो अहसासु कराए रही हुई। पूरे 1.5 महीने खां पोइ हरी बि वञी माउ सां मिली। वरी हिकु दफ़ो मथे चोट ते वञी चंड खां पुछियमि, छो न चाक कई मुंहिंजी साहेड़ीअ खे? चंड, तोखे सची ॿिए जे दुख जी ख़बर असुल कान्हे। मां हिते चोट ते अकेली ईंदे केतिरो न डिॼां पई। मुंहिंजी साहेड़ीअ खे चाक करी हां त मूंखे अवल कंहिंजी परवाह थिए हां। भर वारी मस्जिद में मुले आख़िर बांग ॾियणु शुरू कई। मां डुकंदी डुकंदी ॾाका टुपंदी जल्दी हेठि लही आयसि। माउ जे भरिसां वञी वेठसि। संदसि मलमल जो रओ छिके पंहिंजे मुंहं ते खणी विथियमि। अड़े, तूं रोई पई छा पगली? न्याणी वञी सुखी थी। वेचारी माउ खां सवाइ छिनी छोड़ी थी पवे हां। केरु मंगाएसां, केरु परणाएसां? घर में त हुई कूरी कोडी बि कान। गोपी त वरी बि सुहिणी आहे। सा बि संदसि पणियल भेर रुकी न ॾेर लाइ खणेसां त उन जा बि अलाए जे कहिड़ा हाल थियनि हां। अॼु वरी ज़माने खां पोइ हिन गीत उहे फ़ुर्सत जूं रातियूं ऐं ॾींहं ॻोल्हणु शुरू कया आहिनि। इन गीत विछड़ियल मीत यादियुनि जे सुनसान महल में आणे खड़ा कया आहिनि। केरु ॼाणे उभ में कहिड़ो तारो बणिजी पई हूंदी मुंहिंजी हरी। त कीअं लॻी तव्हांखे हीअ कहाणी? यादि जे सुनसान महल मां कहाणी पढ़ी रही हुई चांदनी आहूजा। तव्हीं सुंदरी उत्तम चंदाणीअ जूं ॿियूं कहाणियूं पढ़ी सघो था, ॿुधी सघो था हुन जे वेबसाइट sundariuttam.com तां। पंहिंजो रायो मोकिलींदा info@sindhisangat.com ते।